نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا شبيه له ونشهد أن سيدنا ومولانا ووسيلتنا إلى الله محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأبنائه وبناته وبارك وسلم تسليما كثيرا. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. واصبر نفسك مع الذين يدعون ربهم بالغداة والعشي يريدون وجهه ولا تعد عيناك عنهم تريد زينة الحياة الدنيا ولا تطع من أغفلنا قلبه عن ذكرنا واتبع هواه وكان أمره فرطا. صدق الله مولانا العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم الأمين الرؤوف الرحيم. ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والذاكرين والحمد لله رب العالمين. مثل محبوب حق خلقی خدا جہلے خلق خادم سدس جنو ملک بلغ العلا بکمالہ نور آقا در اصل نوری صدر سارو نسل صورت سیرت بے مثل کشفت دجا بجمالہ نوری حجر جو ہی نشان آیو تروشن تھیو جہان
चिमकिया ज़मीनो आसमान हसनत जमीउ खिसालिही इदरीस उन जो गुलाम पढ़ दो सलातो सलाम ये विर्द सुबह शाम सल्लु अलैहि व आलिही मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। गद्दी सबई पढ़ायो सबई पढ़ो सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। निहायती वाजिब एहतराम मुअज़्ज़िज़ व मुकर्रम स्टेज जे मथा रौनक अफरोज उलमाए किराम खुसूसन उस्तादुल उलमा हजरत अल्लामा मौलाना साईं क़िबला नज़ीर अहमद सिकंदरी साहब जिन ऐं ॿिया जेके बि स्टेज जे मथा उलमाए किराम हुफ़ाज़ किराम रौनक अफरोज आयो ऐं मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो अॼोको ही अज़ीम शान रूहानी प्रोग्राम जेको हिक अल्लाह जे कामिल बाने अल्लाह जे वलीअ जे दरगाह मज़ार जे भरसा उन जे निस्बत सां सजायो आहे। अल्लाह ताला अवां खे जहिड़े तरीक़े सां असां सभिनी खे पंहिंजनि प्यारनि सालिहनि माण्हुनि सां मोहब्बत अता कई आहे। अल्लाह करे त इहा मोहब्बत इहो उन्हनि जो अदब उन्हनि जो प्यार असांजी नस्लनि में बि मुंतक़िल थिए ऐं इन मोहब्बत खे इन अक़ीदे खे इन अदब खे ईंदड़ नस्लनि में मुंतक़िल करण जो इहो ई ज़रियो आहे त उन्हनि जी वाखाण कई वञे उन्हनि जी तारीफ़ कई वञे उन्हनि जूं ॻाल्हियूं बयान कयूं वञनि तां त माण्हू उन्हनि जे अज़मतुनि खां वाक़िफ़ थी उन्हनि जो अदब करणु शुरू कनि। सो जिन दोस्तनि बि हिन प्रोग्राम खे हिते मुनक़िद कयो आहे हिकिड़ी दीनी महफ़िल आहे। अल्लाह उन्हनि भाइरनि दोस्तनि जो ही प्रोग्राम मल्हाइण पंहिंजे बारगाह में क़बूल करे ऐं अल्लाह हिन महफ़िल खे असांजे लाइ निजात जो ज़रियो बनाए ऐं जेको असां हिन में कुझु ॿुधूं अल्लाह जे पाक कलाम जी रोशनीअ में ऐं अहादीस मुबारक जी रोशनीअ में अल्लाह असां सभिनी खे ख़ुलूस नियत सां उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ही दौर जेतिरो इल्मी मैदान में अॻिते वधियो आहे एतिरा हिन दौर में वरी फितना बि पैदा थिया। असां इस्लाम दीन जा क़ाइल आहियूं असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आंदो आहे ऐं अल्लाह जे पसंदीदा दीन इस्लाम खे असां इख्तियार कयो आहे। दीन मज़हब जेका शइ आहे उहो दर्स ॾे थो रूहानी दुनिया जो ऐं ही जेको मादी शयूं आहिनि जंहिंखे असां साइंस चऊं था इन सॼो बहस कयो आहे ज़ाहिरी असबाब जे मथां। दीन नज़रियो ॾिनो आहे रूहानियत जो मज़हब नज़रियो ॾिनो आहे रूहानियत जो साइंस नज़रियो ॾिनो आहे
ज़ाहिरी असबाब जो मादी शयुनि जो अॼु हर हिकु माण्हू औलिया अल्लाह जे अज़मत जो इनकारी नज़र थो अचे चए थो अकुल तस्लीम नथो करे त तव्हां जेके ॻाल्हियूं कयो था त बुज़ुर्ग फैज़ ॾियनि था बुज़ुर्गनि जो फैज़ परे खां मिले थो निगाह सां करम नवाज़ी थिए थी तक़दीर तब्दील थिए थी इन शइ खे साइंस क़बूल नथी करे इहा ॻाल्हि अकुल में नथी अचे कीअं इन ॻाल्हि खे तस्लीम कजे जो कई किलोमीटरनि जे फ़ासिले सां को माण्हू अव्हां खे तवज्जो ॾेई अव्हां जी मदद करे या अव्हां ते निगाह रखे इहा ॻाल्हि पुराणियूं ॻाल्हियूं थी वियूं आहिनि मौलवी साहिब हाणे इहे ॻाल्हियूं कम जूं तव्हां जूं कोन्हे इहे ॻाल्हियूं अॻु में माण्हू सादा सूदा हूंदा हुआ जाइल हूंदा हुआ उहे ॻाल्हियूं तस्लीम कंदा हुआ हाणे का इल्मी ॻाल्हि कयो जंहिंखे अकुल बि तस्लीम करे त वाकई जेका ॻाल्हि तव्हां कयो पिया जेका करामत पिया ॿुधायो या जेका ॻाल्हि बुज़ुर्गनि जे शान में ॿुधायो पिया उनखे अकुल बि तस्लीम करे अॼु हर हिकु माण्हू जेको कंहिं यूनिवर्सिटी मां कंहिं कॉलेज मां निकिरे थो उनजो इहो ई नज़रियो आहे बाबा अकुल जी ॻाल्हि हुजे अकुल जे शइ खे तस्लीम करे या वरी सरीहन क़ुरान ऐं हदीस मां का अहिड़ी ॻाल्हि ॿुधायो जेका असांखे सम्झ में अचे भला जी अकुल न बि तस्लीम कयो त भला चवंदासीं असां क़ुरान जी ॻाल्हि मञूं था अॼु हर हिकु माण्हू हिन कशमकश में आहे पोइ असां जहिड़ा सादा सूदा माण्हू बे इल्म लाजवाब थियो पोइ वरी दड़का ॾींदा माण्हुनि खे घणा तूं गुस्ताख़ थी वियो वदन तुंहिंजो जो कहिड़ो अक़ीदो हो तूं वरी बुज़ुर्गनि जो इनकारी बाबा इहे कोन्हे अव्हां खे मां अर्ज़ कंदुसि त मुंहिंजा भाइर अव्हां वटि हिकिड़ो अज़ीम आलिम दीन साईं मौलाना नज़ीर अहमद साहिब जी तशरीफ़ फरमाहन जेको बि तव्हां सां अहिड़ी का ॻाल्हि करे हुनखे वठी साईं जी ख़िदमत में अचो साईं तव्हांखे क़ुरान मां हदीस मां अकुली ॻाल्हियूं जेके उन्हनि जो अकुल बि तस्लीम करे अव्हां खे ठके ठोके दिमाग़ में विझंदो त जेके असां अहले सुन्नत वारा औलिया अल्लाह जे नबीयनि जे अज़मतुनि जा ऐं उन्हनि जे परे खां निगाह करम जा क़ाइल आहियूं इहा का असांजी हथ ठोकी ॻाल्हि कान्हे क़ुरान मां हदीस मां तव्हांजे साइंस मां बि साबित आहे अॼु ॿ टे ॻाल्हियूं इहे अव्हां जे साम्हूं अर्ज़ करण जो मूं इरादो कयो आहे अल्लाह खां दुआ आहे रब साईं मूंखे तौफ़ीक़ ॾे ऐं अव्हां दोस्तनि जी हौसला अफ़ज़ाई मूंखे अञा वधीक ताउन फराहम कंदी तो जेतिरा तव्हां घणा वेठा आहियो थोरे दिमाग़ सां हाज़िर दिमाग़ सां वेही अल्लाह जे पाक कलाम मां क़ुरान करीम जी रोशनीअ मां जेके ॿ टे ॻाल्हियूं थियनि उहे ॿुधो अल्लाह ताला सां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए हाणे अव्हां जी हाज़िर दिमाग़ी जी ख़बर पवंदी तव्हां जे दुरूद पढ़ण मां गॾिजी मिली जुली पूरे तवज्जो सां सोने नबीअ ते दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मां ॾिसां पियो थोरा माण्हू झूठ मन त पिया वात बंदि कयो वेठा झूठो तव्हां पिया लाउड जी आवाज़ ते पढ़ो कोन पिया पढ़ो वॾे आवाज़ सां नबी पाक ते दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अदा जेके ॻाल्हियूं कयूं की वाकई आहे न दौर में हर को माण्हू इन कशमकश में लॻो पियो आहे इहे ॻाल्हियूं पुराणियूं थी वियूं आहिनि इहे तव्हां मिड़ई मौलवी साहिब रोज़ी ठाहे वेठा आहियो खामखा पिया बुज़ुर्गनि खे पधायो का करामत न आहे वरीजनि में इहा ॻाल्हि इन जी का हक़ीक़त शरीयत में कान्हे तव्हां मिड़ई पंहिंजो नज़रियो घड़ियो आहे अदा इहे कोन्हे अहले सुन्नत खे अल्लाह इहो एज़ाज़ बख़्शियो आहे जो जेका ॻाल्हि कंदा उनजी यकीनी दलील क़ुरान ऐं हदीस मां हूंदो इंशाअल्लाह वरी असांजो सुभान अल्लाह तव्हां
परेशान न थियो जेका गाल कभी जिम्मेदारी सा कभी मता जो तो मौलवी साहब हने में तो पोया सा के बनाए वठंदा मानो दा मुझो नंबर सायाटा मा परे कोणया इंशाअल्लाह जेका गाल कभी वो दलील सा कभी अमा के ठके ठोके दिमाग में व्यवहार भी जो अमा अगर अरबी न पढ़ी सकदो तो सिंधी में समझाए सकदो तो मौलवी साहब कुरान मा ही गाल करे थोड़ो वॾे आवाज़ अचो सुभान अल्लाह अल्लाह जवानो कुरान पाक जी आयत मुझे सामू सूरह कहफ उन जी 28 नंबर आयत में अल्लाह ताला फरमायो वस्बिर नफ्सक मअल लज़ीना यदऊना रब्बहुम बिल गदाति वल अशी युरीदूना वजहहु वला तअद ऐनाक अन्हुम तुरीद ज़ीनतल हयातिद दुनिया वला तुति' मन अग़फलना क़ल्बहु अन ज़िक्रिना वत्तबअ हवाहु वकान अम्रुहु फ़ुरता। कुरान ॿुधी वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। शेर के असा चवंदा आहियूं सुभान अल्लाह शेर पढ़ा तो आखिरी नुक़रा सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चवे हा कुरान सां पंहिंजो ताल्लुक़ मज़बूत कयो कुरान पाक खे असां सम्झण जी कोशिश कयूं ताकि असांजो जेको नज़रियो कुरान ऐं हदीस असांखे ॿुधायो आहे उनखे असां ज़हन नशीन करे सघूं। अल्लाह जा बानड़ो कुरान पाक जी ॻाल्हि खे सम्झिजो। अल्लाह ताला कुरान पाक डायरेक्ट जेको नाज़िल फरमायो आहे उहो तुंहिंजे मुंहिंजे आका मदीने वारे मीर जे मथां नाज़िल फरमायो आहे। कुरान सोने नबी ते नाज़िल थियो आहे त जेको हुकुम अल्लाह फरमायो आहे उहो बि डायरेक्ट रसूलुल्लाह खे थियो आहे उन्हनि जे ज़रिए उन्हनि जे वसीले सां वरी सभिनी आम मुस्लमाननि ताईं उहो हुकुम पहुतो आहे। हिन आयत मुबारक में अल्लाह ताला डायरेक्ट हुकुम नबी पाक खे फरमायो ऐं उन्हनि जे ज़रिए असां ताईं पहुतो। अल्लाह ताला फरमाए थो वस्बिर नफ्सक मअल लज़ीना यदऊना रब्बहुम बिल गदाति वल अशी। ओ मुंहिंजा प्यारा महबूब अवां पंहिंजो पाण खे उन्हनि माण्हुनि सां गॾु वेहारियो उन्हनि माण्हुनि सां तव्हां वेही रहो उन्हनि जी कचहरीअ में वेही रहो या अल्लाह कंहिंजी कचहरीअ में वेहा। अल्लाह फरमाए थो उन्हनि मुंहिंजे ॿारनि जे कचहरीअ में वेह जेके सुबुह ऐं शाम मूं अल्लाह जे ज़िक्र में मशगूल आहिनि जेके सुबह जो मूं अल्लाह खे याद था कनि शाम जो मूं अल्लाह खे याद था कनि। ओ मुंहिंजा प्यारा महबूब अवां उन्हनि सां गॾु वेहो उन्हनि खे पंहिंजी निगाहुनि सां नवाज़ियो उन्हनि खे पंहिंजी सोबत सां फैज़याब फरमायो। अॻिते अल्लाह ताला फरमायो युरीदून वजहहु। ओ मुंहिंजा मौला ही जेके तुंहिंजा माना तोखे याद पिया कनि जेके सुबुह बि तोखे याद था कनि शाम बि तोखे याद था करण रात जो भी तोखे याद था करण ये भला तोखे झूठा याद करण हर के जो मफाद होंदो आहे को माण्हू मिल्कियत हासिल करण लाइ वज़ीफ़ा पियो पढ़ंदो आहे को बनीअ जो ॿारो हासिल करण लाइ तस्बीह पियो फेराईंदो आहे को कंहिंसां दुश्मनीअ खे कामयाब थियण लाइ पियो तस्बीह फेराईंदो आहे पर मुंहिंजा मौला जी तूं निशानी पियो करी त ही मुंहिंजा माना सुबुह जो मूंखे याद था करण शाम जो मूंखे याद था करण ये भला आखिर तोखे याद छो था कर इन्हनि जो मक़सद छा है। अल्लाह फरमाए थो युरीदून वजहहु इन्हनि जो को दुनिया जो मक़सद कोन्हे ये बनीअ लाइ ज़िक्र को था कर ये मिल्कियत लाइ ज़िक्र को था कर ये दुश्मनी लाइ ज़िक्र को था कर ये इन्हनि जो को ॿियो मफ़ाद कोन्हे। मां इन्हनि जी नियतुनि खां वाक़िफ़ आहियां इन्हनि जी नियत सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहा आहे त मुंहिंजा रब तूं असां सां राज़ी थी पओ। अल्लाह उन्हनि जी
नीयत जो इजहार कयो तो मुझा महबूब हिन जो को मकसद पियो कोने हिन जिक्र मा हिन जी बी का दुनिया की ख्वाहिश काने ही चाहन था तो मुझा अल्लाह तो असा का राजी थी पाओ युरीदो जेकने मा लफ्जी तर्जुमो न जो कया तो तर्जुमो यो थींदो युरीदून वजहू ही जिक्र इन जे करे था कन जो चाहन था तो अल्लाह जो दीदार नसीब थे अल्लाह जे चेहरे जा तालिब खुदा जे दीदार जा तालिब अल्लाह जे दीदार जे मस्ती जे करे खुदा जो जलवो पसंद जे करे इन दुनिया जे कमकार खे छड़े सुबह जो खुदा जे जिक्र में मशगूल आहिन शाम जो खुदा जे जिक्र में मशगूल लगा प्यार अदा अल्लाह ताला पांजे जिक्र करने वारन बानम जी ला अल्लाह पांजे नबी के हुकुम फरमायो मुझा हबीब तमा उन सा गद पाण के वेहायो और अंदाजो लगा तो अल्लाह के पांजे जिक्र वारो मानो केडो प्यारो आ जो अल्लाह जो नबी जे अल्लाह जो तारुफ करायो जे अल्लाह जो जिक्र आंदो जे अल्लाह जे नबी जिक्र सिखारियो उन नबी जे सिखारियो जिक्र खे दोहराने वारो उन जी प्रचार करने वारो अल्लाह के एडो प्यारो छो जो अल्लाह पांजे नबी के फरमायो ओ मुझा हबीब अमा इन सामजी गदवे हो अते अल्लाह ताला मजे जी गाल फरमाई मुझा दोस्तों तवज्जो कजो अल्लाह ताला फरमाए तो भला तउद ऐना अनहुम आई मुझा प्यारा महबूब हिकड़ी निगाह करम इहा बजा जो तमा पाजो करमायो निगाह इन जे मथा जमाए छलियो वला तादु आइनात अनहुम इन खामा जो अखियों न हटाई जा पाजी निगाह परे न जा ओ मुझा मौला ही दुनिया जा अजीब नजरिया जैसा सौंपिया के जवन था अल्लाह जो नबी हिते लथुल से के जवन था अल्लाह जो नबी हिते कौन थो बुधे मुझा मौला तो साखे छातो से कारी अल्लाह फरमायो मुझो कुरान रुगो नबी पाक जे ज़ाहिरी हयातियत कोन हुयो मुझे कुरान जी तालीम क़यामत ताईं जारी सारिया उन जो फैज़ कुरान पाक जो क़यामत ताईं जारी सारिया ओ जे को कुरान क़यामत ताईं रहंदो उन जा हुक्म तो क़यामत ताईं रहंदा ओ मुझा मौला तो समझाण छा तो चाहे अल्लाह फरमाए तो जी मुझे नबी जे दौर में जिक्र वारा माना होंदा त उन जे मथा नबी जी निगाह होंदी हुई ओ मुझा भाइरो अज जेकॾहिं 1500 साल गुज़री विया आहिनि पर जेकॾहिं अॼु बि को नवाब शाह जे सरज़मीन ते ख़ुदा जे ज़िक्र में मशगूल आहे त उहो मायूस न थिए अल्लाह जो क़ुरान थो चए ओ मुझा प्यारा महबूब वला तादु ऐनाक अनहुम इन ज़िक्र वारनि जे मथां पंहिंजी निगाह परे न कजा ओ अल्लाह जी ज़ात बरका जा बांधड़ो तो जो मुंहिंजो नज़रियो साबित पियो थिए जो असां चवंदा हूं त असां जो नबी अल्लाह ताला उनखे हाज़िर बि बनायो आहे त नाज़िर बि बनायो आहे नबी जी निगाह ज़िक्र वारनि जे मथां है अल्लाह तो फरमाए मुझा हबीब निगाह न हटाई जा ओ मुझा मौला नबी त दुनिया छॾे वियो अल्लाह फरमाए तो समझी नथो सघी जे नबी जे दीन जी तालीम जारी आहे उन नबी जे ज़िक्र वारा जिते बि ज़िक्र कंदा उन्हनि जे मथां नबी जी निगाह हमेशा होंदी आहे अदा ताके मानो जमा नबी हाजिर नाज़िर ना है नाज़िर माना दिसे अल्लाह तो फरमाए हबीब निगाह परे न कजा अरे जिक्र कर तो जो कमाल इस नबी से पाजे निगाह तो के किए तो नवाज इहो ही असां जो नज़रियो आहे त अल्लाह जो नबी हाज़िर नाज़िर किथे लिखियो पियो आहे खुदा पाण थो चए ओ मुंहिंजा हबीब सुबुह शाम जेके ज़िक्र कर उन्हनि खां पंहिंजी निगाह खे परे न कजां उन्हनि खां पंहिंजी निगाह खे हटाई जान पोइ जेकॾहिं उन दौर में मके में ज़िक्र वारा हा त नबी जे निगाह में हुया मदीने में ज़िक्र वारा हा त नबी जे निगाह में हुया ताइफ में ज़िक्र वारा हा त नबी जे निगाह में हुया अॼु बि जेकॾहिं नवाब
बादशाह में को खुदा जे ज़ात मुबारक सा पंहिंजो क़ल्बी ताल्लुक जोड़े थो छॾे त यकीन रखे मुंहिंजे नबी जी निगाह जे मथां मौजूद आहे नबी हाज़िर ऐं नाज़िर आहे अल्लाहु अकबर नंढड़े नौजवान वॾी हिम्मत कई पर वॾा के ज़िद्दी रायो हलायो एतिरो ज़िद थोरी को वॾा इंसान असां पाण ज़िद्दी रायो दुरूद मोहम्मद सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह साईं असल मकसद तो खुदा जो जिक्र करना भला और ये चलो बाबा जिक्र कर मुरादा तो ही जिक्र कर खुदा के जो को मुहताज थोड़े जो तमाम विच में वसीला ठाए छया हाणे साईं अल्लाह वट वली पहुंचाइंदा अल्लाह को वली जो मुहताज आ छा सुभान अल्लाह ये जाना अल्लाह को वली जो मोहताज आ जो तमारी वली वट वेंदो तो पो अल्लाह सां मिलंदो अल्लाह को वली जो मोहताज आ हां गाल तो सही तो बोले अल्लाह तो बेनियाज आ अल्लाह कुल शै कदीर आ जे को वणेस करे मौलवी साहब असा के चवन हलो दरगाह ते हलो पीर साहब ने हलो बैयत कयो हलो मुरीद थियो अल्लाह को वली जो मोहताज आ अदा अल्लाह वलियन जो मोहताज कोने असा तवा वलियन जा मोहताज है गाल की समझण जी कोशिश करी ना अल्लाह मोहताज कोने असा मोहताज आयो कुरान पाक जे घर में पियो न मुजी आदत अक्सर के कुरान रखंदो है पर टेबल कोने मुंह साईं के तकलीफ कान कुरान अदा अल्लाह जो कलाम है गालायो छोरा को लगायो कुरान दे यकीन कोन थो जा आहे रात मथे खणी जाओ अल्लाह जो कलाम है कुरान कादिर जो कलाम मिठो कुरान करीम आहे अरे आवाज को था जो ना सुभान कादिर जो कलाम मिठो कुरान करीम आहे अव्वल में बिस्मिल्लाह जो कलाम मिठो कुरान करीम आहे अदा कुरान अल्लाह जो कलाम जेके माण्हू चवनि था त अल्लाह भला को वलियन जो मोहताज आछा अल्लाह तव्हां सां हर जगह ते गॾु आहे अल्लाह त तव्हां सां मौजूद आहे पोइ तव्हां छो था दरगाहनि ते वञो उन्हनि खे चओ अल्लाह मोहताज नाहे असां मोहताज आहियूं उलमा इकराम बैठा अरबी हमेशा साजे पासे खां लिखबी आहे अंग्रेजी वरी खाबे पासे खां लिखबी आहे इया न सही माशाअल्लाह सब पढ़िया लिखिया आयो अरबी सिंधी उर्दू लिखबी त साजे पासे अंग्रेजी लिखबी त उल्टे पासे इया न सही थोड़ा मास्टर बि बैठा हूंदो नबी करीम अलैहिस्सलाम जी पाक मुंडी मुबारक अंगूठी उनते लिखियल हो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर ये लिखियल सिद्धो कोन हो लाइन हिकड़ी कान आई जेकर सिद्धो लिखो न त पहिरियां ईंदो मुहम्मद पोइ ईंदो रसूल आख़िर में ईंदो अल्लाह पर जेकर इनखे हेठि मथे करे लिखबो त मथां लिखबो मुहम्मद विच में ईंदो रसूल हेठां ईंदो अल्लाह इहो आहे हींअर मौजूदा ज़माने में या हर ज़माने में लिखण जो तरीक़ो मुहम्मद रसूलुल्लाह जे सिधी लाइन लिखंदो त पहिरियां मुहम्मद पोइ रसूल पोइ
अल्लाह पर जे उनखे हेठ मथे करे लिखंदो त मथा ईंदो मुहम्मद विच में ईंदो रसूल ऐं हेठा ईंदो अल्लाह और मुंहिंजा भाइरो नबी पाक अलैहिस्सलाम जी जेका मुंडी मुबारक हुई जेका अंगूठी मुबारक हुई उन सां पाण करीम मुहर लगाईंदा हा खत लिखंदा हा त उन जे मथां उन सां ठपो लगाईंदा हा स्टंप लगाईंदा हा उन जो तरीक़ो इहो कोन हो न को सिधी लाइन लिखियल हुई न को हेठ मथे लिखियल हो उन जी तरतीब कुछ हीअं हुई मथा हुयो लिखियल अल्लाह विच में लिखियल हो रसूल हेठ लिखियल हो मुहम्मद यानी हेठा खां मथे पढ़ियो वेंदो हो ओ मुंहिंजा अल्लाह ही छा अल्लाह फरमायो मां अल्लाह कंहिंजो मोहताज न आहियां जे चाहियां हा तव्हां सुता पिया हुजो हा सुबुह जो सवेर उथो हा त तव्हांजे हंध में तव्हांजे बिस्तरे में तव्हांजे तकिए में पन्नू मौजूद हुजे हा अवां उन ते लिखियो पियो हुजे हा अल्लाह तव्हांखे हीअं चयो आहे या हर हिकु माण्हू ॾे मां फ़रिश्तो मोकिले छॾिया हा हूअ बि 70 फ़रिश्ता हर हिकु इंसान सां गॾु हर जेके इंसान जी हिफ़ाज़त था कनि उन्हनि मां अल्लाह कंहिं हिकिड़े जी ड्यूटी लॻाए छॾे हा अवां खे कन में चई छॾे हा ओ हाफ़िज़ साहब ओ मौलवी साहब ओ ज़मींदार साहब ओ मास्टर साहब ओ हारी साहब ओ शागिर्द ओ ठेकेदार अल्लाह हीअं जे उते वञी कर अल्लाह करण चाहे हा करे सघियो पे मोहताज कोन हो पर अल्लाह कानून इहो ठाहियो आहे त मां अल्लाह तव्हां ॿारनि सां राबिते करण जे लाइ पंहिंजे नबियनि खे वसीलो बनायो अवाजे ला नबियन खे ज़रियो बनायो आ अंगूठे जो मूं तव्हांखे मिसाल पे ॾिनो हेठां लिखियो पियो आहे मुहम्मद विच में रसूल मथे अल्लाह या अल्लाह सम्झण छा थो चाहे अल्लाह फरमाए थो जेको मुंहिंजे नबीअ जे दर ते अची वियो नबी उनखे पाणे ख़ुदा ताईं पहुचाए छॾींदो पर जे नबी जो दर छॾे नबी जे दर ते न अचे हाणे विच में अल्लाह त थियो मथे अल्लाह जो शान थियो बुलंद तूं भले चओ त अल्लाह मूंखे वेझो आहे पर तूं बि त अल्लाह खे वेझो थी ॻाल्हि तूं जे वेझे थियण जी अल्लाह को वेझो आहे अल्लाह जंगल में जानवरनि खे हर शइ खे वेझो आहे तोखे ॿियो मिसाल तव्हांखे ॾियां अदा पेर तुंहिंजे जिस्म जो हिसो आहे न साईं हथ बि तुंहिंजे जिस्म जो हिसो आहिनि हीअं खणी निहार त पंहिंजा पेर नज़र पिया अचनि हथ खणी निहार त नज़र पिया अचनि हीअ घड़ी ॾिसां पियो नज़र पई अचे पर तव्हां सभई वेठा आहियो पंहिंजे मुंहं ॾे निहारियो पंहिंजूं अखियूं ॾिसण में अचेव थियूं पेर 6 फुट मूंखां परे आहे सो बि ॾिसां पियो हथ 3 फुट परे आहे सो बि ॾिसां पियो अख सफ़ा मिली पई आहे ॾिसां ई कोन नक मिलियो पियो आहे नज़र ई नथो अचे चप मूंखे पंहिंजा डायरेक्ट नज़र ई कोन था अचनि अखियुनि खे ॾिसण जे लाइ हिन पंहिंजे चेहरे खे ॾिसण जे लाइ पंहिंजे नक खे ॾिसण जे लाइ पंहिंजे चपनि खे ॾिसण जे लाइ मूंखे आईने जी ज़रूरत पवंदी आहे आईने जे साम्हूं वेंदुसि त मूंखे पंहिंजो चेहरो नज़र ईंदो अल्लाह फरमाए थो मां अल्लाह बि तव्हांखे जेको चेहरो तव्हांखे वेझो आहे एतिरो वेझो कोन्हे जेतिरो मां अल्लाह तव्हांखे वेझो आहियां जे तूं पंहिंजो चेहरो नथो ॾिसी सघी त मां अल्लाह त तुंहिंजे साह जे रग खां वधीक वेझो आहियां जे तोखे बिना वसीले जे बग़ैर आईने जे चेहरो नज़र कोन थो अचे उहो अल्लाह तोखे नज़र कीअं ईंदो चेहरे ॾिसण जे लाइ आईनो ज़रूरी आहे ख़ुदा सां सलाह जे लाइ नबीअ जो वसीलो ज़रूरी आहे अल्लाह जा बालड़ो समझण जी जरूरत आहे कुरान पाक जी सूरह बकरा में अल्लाह फरमायो आहे व इज़ा सअलक इबादी अन्नी ओ मुंहिंजा प्यारा महबूब अल्लाह मूंखे वॾो लुत्फ़ पियो अचे अवांखे इहा माण्हू आयत पढ़ी चवंदा कुरान में लिखियो व इज़ा सअलक अन्नी फइन्नी क़रीब मां वेझो आहियां
अल्लाह पाण खे चए जो तव्हां जो अल्लाह मिले को तो उनके जवान था तो तवज्जो सां पढ़ियो ई कोने अल्लाह कंहिंजे लाइ चयो आहे त मां वेझो आहियां उन ते त गौर कर साईं कंहिंजे लाइ चयो अथसि ॿुध तोखे मां थो ॿुधायां अल्लाह फरमाए थो वइज़ा सअलक तो सअलक ते गौर ई कोन कयो आहे अल्लाह फरमाए थो ओ मुंहिंजा प्यारा महबूब मां ऐलान थो कयां जेको माण्हू तुंहिंजो सवाली बणिजी अचे छा बणिजी अचे सवाली बणिजी अचे तुंहिंजो सवाली थी अचे तुंहिंजे दर जो गुलाम बणिजी अचे तुंहिंजो पेनागर बणिजी अचे तुंहिंजे दर ते झुकी पवे उनखे तूं हबीब चओ वइज़ा सअलक अन्नी फइन्नी क़रीब मां उन बाने खे पंहिंजो थो चवां मां उन बाने जे वेझो आहियां मां उन बाने खे पंहिंजो क़ुर्बत थो फरमायां जेको बानो तो महबूब जे दरवाजे ते अचे तुंहिंजो सवाली बणिजे तुंहिंजो मोहताज बणिजे जेको तुंहिंजे दर जो मोहताज बणिजी वेंदो आहे मां अल्लाह ऐलान कंदो आहियां इबादी ही ख़ासि अल्लाह जो बानो आहे ही आम कोन्हे ॿिया चवंदा असां अल्लाह जा आहियूं हिन खे मां अल्लाह थो चवां ही मुंहिंजो पर सवाली बणिजणो पवंदो तोखे तुंहिंजो सवाली थी अचे जेको तुंहिंजो सवाली न आहे उनखे मां अल्लाह न को पंहिंजो कयां न को हू मूंखे ॻोल्हे सघे कल मां 15 मूं देवबंदियुनि जो तर्जुमो थियण ते पढ़ियो उहो शेर मां लिखियुमि थोरो यादि मूंखे घटि पे आयो मां ॻोल्हे थो वठां दुरूद पढ़ो मोहबत सां सल्लल्लाहु अल्लाह जा मानणो ॿुधो अल्लाह जे वलियुनि जो अक़ीदो जेके चवनि था अॼु को अक़ीदो आहे अॼो को कोन्हे 1000 सालनि जो पुराणो अक़ीदो शेख सादी फरमाइनि था आके आमद ना फलक मेराज अंबिया औलिया मुहताज सारी फरमाए थो अल्लाह जी इज़्ज़त जलाल जो कसम जंहिंजे लाइ अल्लाह मेराज जंहिंजे लाइ अल्लाह लौह क़लम ते रखे मेराज करायो अर्श अज़ीम ते मेराज करायो उन नबी जो शान ही आहे जो अंबिया औलिया मुहताज जो शान ही आहे जो नबी बि उन जे दर्जा मोहताज त वली बि उन जे दर्जा मोहताज आहिनि हज़ारे साल पुराणो बुजुर्गनि जो अक़ीदो आहे जिनजो अक़ीदो हो त ख़ुदा जे नबी जे दर खां सवाइ ॿियो को दरवाज़ो आहे छो उन्हनि क़ुरान पढ़ियो हो वइज़ा सअलक इबादी ओ मुंहिंजा प्यारा महबूब जेको तुंहिंजे दर जो सवाली बणिजी अचे जेको तुंहिंजे दर जो गदागर बणिजी अचे जेको तुंहिंजे घर जो पेनू बणिजी अचे जेको तुंहिंजे घर जो फ़क़ीर बणिजी अचे ऐं तोखे जे चवे मूंखे अल्लाह सां मिलणो आहे उनखे बिशारत ॾे मां अल्लाह ऐलान थो कयां इबादी उहो मुंहिंजो आहे मां अल्लाह उनखे तमामु घणो वेझो आहियां तॾहिं असां चवंदा आहियूं न असांखे नबी जे दर खां सवाइ ॿी का वाह आहे बख़ुदा खुदा का यही है दर नहीं और कोई मफर आला फरमाए तो मफर चइबो आहे भॼण जी जॻह अला हितां ईंदो आहे मां हितां भॼी वेंदुसि फरार थी वेंदो आहे मकर चइबो आहे टिकण जी जॻह लिकण जी जॻह आला फरमाए न को भॼण जी जॻह न को लिकण जी जॻह बख़ुदा खुदा का यही है दर नहीं और कोई मफर मकर जो वहां से हो यही
जे खुदा जो दर ॻोल्हणो थई जे खुदा जी मोहब्बत हासिल करणी थई तो दर ही आ अच नबी जे दरवाजे ते झुक नबी जे दरवाजे ते सिंधीअ जे शायर फरमाए थो भली माशूक प्यारो मुझो दिलबर मोहम्मद राजे जी दिल में नबी से ही मोहब्बत सो वरे आवाज में सुभान अल्लाह अन्या अल्हम्दुलिल्लाह मुखाबो साईं गारबल शिकार उठाओ माय ग्राम चंपिया आवाज एडी सुस्ती के दो तो मेहमान के किए मानींदो हथ मथे खणी जो सुभान अल्लाह वरे आवाज भली माशूक प्यारो मुझो दिल